अस्सलाम वालेकुम दोस्तों पंजा वरी ड्रामे में नई अपडेट में तो सभिनी पेरी पैरन के खुश आमदी। दोस्तों अज अस रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजा वेरी जैसा अचण वाला एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों पंजा वेरी ड्रामे में जो आहे सो चाकर खान है दोस्तों ॾिठव उनजी चंग मुड़सी पग लाहे दोस्तों हाणे दिलावर खान ते ॾिसजो पग विझंदा। जो पहिरियां सोचूं ॻोठ वारनि सभिनि चयो त सांवल ते पग रखूं था पर सांवल मुकमल जले चयो त मां इन पग जो हक़दार न आहियां, इन पग जो हक़दार दिलावर खान आहे ऐं उहो ई इनखे निभाईंदो। दोस्तों ॾिसजो राति जेकी एपिसोड ईंदी उन में थी सघे त पाराईंदसि पग दिलावर खान के। बाक़ी दोस्तों चाकर खान जो इश्क में अची वियो अंधो थी वियो, इन जे करे दोस्तों चाकर खान हाणे हुनजे घर वेंदो आहे त मूंखे सोणी वापसि कर, पर सोणी वापसि हुनखे कोन ॾींदो आहे। दोस्तों जेको आहे अकबर खान सोणी वापसि हुनखे कोन ॾियो। सोणी चवंदो त हिकिड़ी शर्त वापसि हूंदो अथई जाम मूंखे झुक ई मूंखां माफ़ी वठ। दोस्तों चाकर खान ईअं कोन कंदो ऐं अकबर खान बि ईअं वरी जेको आहे सुहिणी छोकिरी आहे वापसि कोन कंदो। दोस्तों इन जे करे दोस्तों या जंग हले थी। दोस्तों रात एपिसोड में ॾिसूं था अॻिते वरी छा थो थिए। अगर वीडियो पसंद अचे तो लाइक शेयर सब्सक्राइब करे ऑल नोटिफिकेशन ऑल करे छॾंदा। जग जो चरखो जब चले थो